आज की ऑडियंस की क्या बात है। बच्चों हाथ ऊपर। पीछे वालों के भी हाथ ऊपर। प्यारे प्यारे हाज़रीन के प्यारे प्यारे नाज़रीन के ज़ोहेब टांडियो जे तरफा मुझी टीम जे तरफा IKTN जे तरफा प्यार भरो सलाम वेलकम कंदासी तव्हां के पंहिंजे शो में जंहिंजो नालो आहे हो जमालो। आपकी आवाज़ आनी चाहिए। साइड वारन के भी दिल जी गहराइन सां वेलकम कंदासीं हो जमालो असांजे मेगा शो में। और आप भी मिलके एक दफा बताए प्रोग्राम जो नालो चाहे हो जमालो। अज हो जमालो जे मंच ते एक दफो वरी मिली करे हो जमालो कंदासीं। मस्ती भरा सेगमेंट आहिनि, चटपटा सेगमेंट आहिनि, सब आपके लिए होते। सब का पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु असांजे शो में असां सां ताउन कयो आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। उन सां गॾो गॾु आहे वे फॉर एवर बेस्ट मिनरल वाटर अवेलेबल फॉर यू। असां सां ताउन कयो आहे नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। उन सां गॾु असां सां आहिनि डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन for a more beautiful you। ऐसा सा ताउन कयो आहे सलमान्स फूड चखो मजा जिंदगी का। उन सां गॾु आहे हैप्पी काउ चीज इंपोर्ट बाय सबिया अनीस। ऐसा सा ताउन कयो आहे बॉडी सोल कॉस्मेटिक्स। बॉडी सोल लाया आपके लिए 4 डिफरेंट टाइप्स ऑफ परफ्यूम्स आज जिसकी फ्रेग्रेंस लॉन्ग लास्टिंग है। 15 ml और 60 ml में भी अवेलेबल है। कनेक्शन टू द ब्यूटी वर्ल्ड बाय द हाउस ऑफ केमकोस। ऐसा सा गॾु आहे अजूबा ब्यूटी क्रीम आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए। ऐसा ताउन कयो आहे हर पल ताज़ा चाय बाय स्पेचकोस। हर पल ताज़ा पिए हर पल ताज़ा जिए। उन सां गॾो गॾु आहिनि ममताज़ मार्जरीन। कुछ तो खास है जरूर ममताज है। ऐसा सा गॾु आहिनि फूड बस्ती मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए। क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ। ऐसा सा ताउन कयो आहे SBG jeans Pakistan's #1 jeans definitely। ऐसा सा गॾु आहे निसा हेयर रिमूवल क्रीम इट्स इजी एंड स्मूथ। उन सां गॾो गॾु आहे QNN फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी। ऐसा सा ताउन कयो आहे निसा आमला शैम्पू अब मेरे जैसे बाल हर लड़की के पास। ऐसा सा गॾु आहे गोबीज पेंट्स थिंक दिस वे। उन सां गॾो गॾु आहिनि पांडा केमिकल्स पाउडर का जमाना हुआ पुराना आसान और खुशबूदार सफाई के लिए सिर्फ और सिर्फ पांडा लिक्विड डिटर्जेंट। ऐसा सा गॾु आहिनि ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का। उन सां गॾो गॾु असां सां ताउन कयो आहे मिस वर्ल्ड ब्यूटी क्रीम। खूबसूरती को इतना बड़ा है आप मिस वर्ल्ड नजर आए त ही आहिनि अज्जा स्पॉन्सर्स ऐं सभिनि जा गिफ्ट असांजी ऑडियंस ॾे बि ईंदा तो एक दफ़ा इनके लिए भाई भरपूर तालियां हो जाए। अॼु जो जेको मूंखे वार्ड्रोब आहे तो भाई ये वार्ड्रोब भी वकास जी ब्रांड जो मूंखे पातल आहे। यूनिक मेंस वेयर बाय वकास जी ब्रांड। तो आज वैसे अच्छा से डिजाइन बना हुआ तो मुझे सर्दी लग रही थी मैंने कोट पहन लिया ऊपर। वकास भाई सर्दी लग रही थी इस वजह से मैंने कोट पहन लिया। अदरवाइज वकास जी ब्रांड यूनिक मेंस वेयर। और संडे के दिन खुशखबरी है ऑडियंस के लिए भी। संडे के दिन इनके स्पेशल वाउचर्स भी होंगे जो डिस्काउंटेड वाउचर्स आपको देंगे। और संडे के दिन जो मुझे कुर्ता पहना हुआ होगा वैसा ही कुर्ता ऑडियंस को भी जाएगा। तो हिकड़ो दफ़ो वकास जी वारनि जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। संडे परे ना अचण वारो आहे डिस्ट्रीब्यूट कंदासीं तव्हांखे वकास जी जा ब्रांड जा कपड़ा पे। तो भाई बरसात की बात करें चला था वरी 2-3 दिन का बरसात जो सिलसिलो जारी है सारी हो।
कि गर्मियुनि में तो बरसात में सब बाहर निकरी वेंदा आहियूं, एंजॉय भी कंदा आहियूं, पर सर्दियुनि में एंजॉय भी कंदा आहियूं, पर उन सां गॾोगॾु तकलीफ़ूं भी थींदियूं आहिनि। चवंदा आहिनि न, बरसात रहमत भी आहे ऐं ज़हमत भी आहे, कॾहिं कॾहिं ज़हमत भी थी वेंदी आहे, तो एंजॉय भी करते ज़हमत भी बन जाती है। घणी प्रॉब्लम्स भी थींदियूं आहिनि। उहे कीअं प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि? अगरि ॻोठ जी ॻाल्हि कयूं त बाबा जीअं बरसात शुरू थींदी, एॾी रड़ बाबा जल्दी वञ, मोटर जे मथां कपिड़ो विझ, मोटर जे मथां छापर विझ, तगारी विझ, थाल रख, जल्दी जल्दी माल खे अंदर कर त माल न पिसी वञे असांजो। वरी शहरनि में भी अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। हिकु कंहिंजी त छत जेको आहे त टिमंदी आहे, वञी करे थाल हेठो रखंदा आहियूं घर में, ओके, मथों पैनाफ्लेक्स रखंदा आहियूं असां। उन खां अलावा ॿाहिरि वेंदा आहियूं, रस्ते में अगरि जाते हैं पानी गंदा सा कोई भी गाड़ी जाती है, ओई पूरे के पूरे गंदे हो जाते हैं। ॿार स्कूल वेंदा आहिनि, ॿारनि जी रूटीन ख़राब थी वेंदी आहे। घर में जेको जो एंट्री करता जाता है, बाहर बरसात में आता है, कहते जल्दी कपड़े दो कपड़े दो कपड़े दो, उहे कपड़ा ईंदा, ॿिया कपड़ा ईंदा, हिकिड़ो पूरो सिस्टम निज़ाम धर्म भरम थी वेंदो आहे बरसात में। तो एक तरफ तो यह ज़हमत भी होती है, बट उसके अलावा एंजॉय भी करते हैं, एक्टिविटीज भी होती हैं डिफरेंट डिफरेंट। तो कल जेका बरसात थी, पूरे सिंध में बरसात थी। मैं तो हैदराबाद में था, हैदराबाद में भी हुई, कराची में भी बहुत अच्छी बरसात हुई, मुझे पता चला, और वीडियो कॉल पे भी मैंने लाइव बरसात देखी थी कराची की। तो आज मैं आपसे पूछूंगा, कल का जो दिन था बरसात वाला, वो आपने कैसे गुजारा? आपकी क्या एक्टिविटीज हुई? अगर तहां जे हिसाब से वो रहमत थी, अच्छी एक्टिविटीज की, आप वो भी बता सकते हैं। अगर आपके हिसाब से वो जहमत बन गई आपके लिए, वो भी आप हमसे शेयर करेंगे। ओके जी, जी कौन बताना चाहेगा कल आपने क्या किया? कल की एक्टिविटी, कल एंजॉय किया या आपके लिए प्रॉब्लम हुई? क्या हुआ, छा थियो, थोड़ो बतायो जी। कोई तो हाथ ऊपर करे। ये अच्छा, भाई ने हाथ ऊपर किया है, भाई की तरफ माइक लेके आइएगा। अधीरे बेचूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भा नालो तहां जो? सिराज अहमद। सिराज अहमद, किथां आयो भा सिराज? शिकारपुर का। शिकारपुर खां आया आहियो। यार शिकारपुर का अॼुकल्ह जेको अचे तो खाली हथनि तो अचे। यार घटि में घटि सुखड़ी त खणी अचो, आचार शिकारपुर जो। नेक्स्ट टाइम खणी था इंशाल्लाह। हाय महंगाई थी वई आ। ओके दाता भले खाली हथनि अचो, पर असां तव्हांखे जेको आहे त गिफ्ट ॾेई मोकिलंदासीं इंशाल्लाह। महंगाई मारे छॾियो आहे असांजी आवाम खे। अदा तव्हां छा चवणु चाहींदो? कल्ह तव्हां कीअं एंजॉय कयो? बारिश थी वरी, और तव्हांखे त ख़बर ई आहे। सो न मूंखे ख़बर न आहे, तव्हां ॿुधायो हाणे बारिश थी कल्ह जी। इलाही सर्दी हुई, असां बि एंजॉय कयोसीं। छत जॾहिं बारिश में भिगासीं, पोइ वरी कपिड़ा तव्हां बारिश में कल्ह भिगा? हाँ, छत तव्हां ॿाहिरि निकिरी विया? छत पे। आप गीले भी हुए? जी बिल्कुल। शॉपर पहन के? नहीं, कपड़े। अच्छा ऐसे ही कपड़े थे? अच्छा फिर सर्दी नहीं लगी आपको? सर्दी हुई तो इसलिए नीचे चले गए, फिर कपड़े चेंज किए, फिर सो गया। अच्छा तो नीचे आके कुछ माखी बाखी चट्टी न चट्टी चवंदा है ना? वो नहीं थी। अब वो नहीं थी। ओके जी ओके। अदी के माइक दीजो। अदी ने भी हाथ ऊपर किया था, इनसे भी पूछेंगे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी तहां जो नालो? मुझो नाहिद अख्तर। नाहिद अख्तर। भेड़ किथां आयो? शिकारपुर का ही। तहां भी शिकारपुर? अच्छा हूं तहां जो साथ है? कुछ भी ना। अच्छा ही तहां जो कुछ भी न। असांजे पुराने ज़माने जो नाहिद अख्तर माशाल्लाह सा जबरदस्त सिंगर हुयूं। हाँ। ओके जी। कल आप भी गाती हैं वैसे? नहीं भाई। ताके गायन नहीं ईंदो आ? ना ना नहीं ना। अच्छा ठीक। तो पोइ कल तव्हां कीअं ॾींहुं गुज़ारियो? कैसे शो रहमत हुई। रहमत हुई, तव्हां एंजॉय कयो? तव्हां किथे कराची में हुया शिकारपुर हुया? कल कराची हुया। कीअं एंजॉय कयो कल? भिगा से समोसा खाधा दे, पकोड़ा। तव्हां बि भिगो समोसा खाधो, पकोड़ा? अच्छा मूंखे हिकिड़ो सवाल आहे, ॿुधायो माना इन बरसात जो ऐं पकोड़नि समोसनि जो कहिड़ो नातो आहे? आखिर कहिड़ो रिश्तो आहे जी? बेसन गरम आहे। बिल्कुल। जॾहिं भी बरसात थींदी आहे त भई पकोड़नि जी दुकान ते, समोसनि जी दुकान ते वॾी भीड़ थी वेंदी आहे। माइक थोड़ो क्लोज कजो। त पोइ तव्हां पकोड़ा बि खाधा, समोसा बि खाधा, चाय भी पीती? चाय भी पीती। तव्हां घर में ठाहींदा आहियो पकोड़ा समोसा? घर में ठाहींदा आहियो? वो शिकारपुर ठाहींदा हूंदव न? हिते भी ठाहींदा। हिते कराची में भी पाण? अगर तव्हां को सा रेसिपी पुछूं ॿुधाए था सघो? हाँ ओके जी, मञी वरितोसीं। थैंक यू। त भेण नाहिद सां गॾु हुयूं। हम इस साइड पे आएंगे। आए यहाँ वाले भी वही एक्सपीरियंस शेयर कर सकते हैं कल का। कल जो तव्हां जो ॾींहुं कीअं गुज़रियो बरसात में जी? अधीरे खणी अचो माइक।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी तहां जो नालो? शबाना। शबाना। भेड़ कितना आया था? कराची। आप कराची से ही हैं। तो जी। कल का दिन कैसे आपका गुजरा? क्या बहुत एक्टिविटी अच्छा गुजरा, एंजॉय किया, मार्केट गए थे, शॉपिंग भी की। आप बरसात में मार्केट गई थी? जी। या मार्केट जाने के बाद बरसात हुई जी थी? नहीं, बरसात हो रही थी, हम जाए। अच्छा गए। माशाल्लाह, वाह वाह, हमारी बहन तो बहुत दिलेर है भाई। हाँ ना, शॉपिंग करनी, शादी हो तो ज़रा शॉपिंग तो करनी है ना। अच्छा तो आपने एंजॉय किया बरसात जी, को? हाँ, इतना enjoy भीगी किया। भी? हाँ ना। खाया क्या कल आपने? जलेबियाँ लेकर आए थे। आप जलेबियां लेके आए थे। अच्छा ज्यादातर ऐसे भी होता है जब बरसात में लोग बाहर जाते हैं, बरसात की वजह से मोटरसाइकिल भी रुक जी वेंदियूं आहिनि, जे पलग में पानी हलियो वेंदो आहे, असां न भीड़ थी रुकियासीं। वेंदी आहे, ट्रैफिक थी वेंदी हलंदा आहे। रहा यहाँ से। तव्हां हलंदा रहियो? जी। तव्हांजी गाॾी बीठी न रस्ते ते? न पर वापस घर भी अचणो हो नी। वापसी घर भी अचणो, त गाॾी तव्हां सां साथ निभायो। जी। ओके जी, ज़बरदस्त। त कुछ बरसात जे बारे में ॻाल्हायोसीं। कॾहिं कॾहिं बरसात असांजे लाइ रहमत हूंदी आहे, त कॾहिं ज़हमत हूंदी आहे, पर एंजॉय करणु घुरिजे। हिकु सिलसिलो वरी बरसात जो पूरे सिंध में हली चुको आहे। सभिनि उम्मीद था कयूं त पंहिंजे पंहिंजे घरनि में एंजॉय कयो हूंदो, पंहिंजी फैमिली सां गॾु खाधो पीतो हूंदो, गरम गरम शयूं खाधियूं हूंदियूं। त वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, अची करे कंटिन्यू कंदासीं पंहिंजी गेम्स खे। असांजो फर्स्ट सेगमेंट जेको आहे तव्हांखे ख़बर आहे उहो आहे लूडो वारो। तो भाई तैयारी पकड़ ले, जो फैमिलीज आना चाहती हैं, थोड़ो सब्र, सब्र जो फल मिठो हूंदो आहे। सो केॾा बि रमन जो प्रोग्राम जो नालो आहे हो जमालो। वेलकम बैक टू आवर शो हो जमालो। आई अगर तव्हां बि असांजे शो में अची एंजॉय करण चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो या कयो मैसेज, ऐं हिसो थी वञे असांजी इन ख़ूबसूरत गेम जो। तव्हां अचो, ख़ुशियूं विखेरण असांजो कमु आहे। ऐं हाणे गेम जो सिलसिलो कंदासीं शुरू। फर्स्ट सेगमेंट असांजो आहे सलमान फूड जे ताउन सां चखो मजा जिंदगी का। ऐं लूडो जो सेगमेंट आहे, तो भाई कौन कौन आना चाहेगा हमारे इस सेगमेंट में? और मजेदार सेगमेंट आहे नागिण वारो। ऐं अच्छा हथ मथे शुरू में ही थी विया। भेण तव्हां सां केरु आयो आहे? तव्हां सां गॾु हस्बैंड आहे तव्हांजो। अची वञो पंहिंजे हस्बैंड सां। सलमान फूड चखो मजा जिंदगी का। ऐं हिन साइड ॾांहुं बि ईंदासीं, सिलेक्ट कंदासीं तो भाई नांगण 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 सलमान फूड। भेण तव्हां सां केरु आयो आहे गॾु? आपके साथ कौन है? तव्हां सां गॾु कोई न है। हिन में पेर ईंदो आहे, अकेलो माण्हू नथो घेरी सघे। अच्छा आप आए, आपके साथ कौन है? आपके साथ ये आप आ जाएं, आप आ जाएं। सलमान फूड चखो मजा जिंदगी का। यहाँ से भी पार्टिसिपेट कर सकते हैं बहनें जो बैठी है हमारी। अच्छा नहीं नंढड़ी है और साइड आता वापसी। तो भाई और कौन आना चाहेगा? लास्ट पेयर में चाहिए। लूडो जो सेगमेंट है, हर मानू जो लाइफ में एक दफो जरूर खेले लूंगा ही सेगमेंट लूडो नांगण वार टक 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 टक। असा ॾाढी खेली आहे लूडो जब छोटे बच्चे थे। हेरे हथ मथे थिया आहिनि। अधी तव्हां सां केरु आहे गॾु? तव्हां सां तव्हांजी भेण आहे। अचो तव्हां बि अची वञो। त भाई टे पेयर्स असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि। लूडो वारो सेगमेंट आहे, नांगण वारो सेगमेंट आहे। सलमान फूड जे ताउन सां चखो मज़ा ज़िंदगी का। अॼु बि ॾाढो मज़ो अचण वारो आहे। ऐं सभ खां पहिरीं शुरू कंदासीं पंहिंजे हिन पेयर खां। अचो अदा अचो। हुन साइड ना केरु वेंदो खेॾण? नांग जे मुंहं में केरु वेंदो? तूं वेंदे भाउ? ओके जी वाह, कुछ न चवंदुसि ऐं चुप ही भलो आहियां। ही स्टार्टिंग पॉइंट ते भाउ मुंहिंजा बीजो। अस्सलाम वालेकुम। अदी नालो तव्हांजो? इरमनाज। इरमनाज। भेण इरम किथां आया आहियो? शिकारपुर। शिकारपुर खां। अच्छा मां वरी ते शिकारपुर पे लिखां अदी इरम जी जगह ते। ओके जी, त भेण इरम शिकारपुर खां आयूं आहिनि। तव्हां सां गॾु केरु आहिनि? हस्बैंड। तव्हांजो हस्बैंड आहे। नालो तव्हांजे हस्बैंड जो? बाबर अली। बाबर अली। बाबर अली। एॾो शर्माए छो पियो तव्हांजो हस्बैंड? हा दी हाँ खबर है वो छोकरा ज़ाल तो तू तो लगी हाँ एडो ने शर्माओ के जी
एक्टिव थी करे खेडणो आहे नाग जे डंगे का बचणो आहे पेरी छोकरा कमजोर आ तू गिरी न भवे ख्याल सा हेठ दिस जाए डाकड़ ते चे त मथे वे जाए अगर नाग जी मुंडी ते पैर चई त असां जी गारंटी न थी कई आ पोजी पुछ ते भीणो थी सलमान स्पूट चखो मजा जिंदगी का भेण एरम सा गड आहे तो ऑडियंस आप भी जाग जाओ मेरे साथ बोलो वाह मेरे साथ बोलो वाह मेरे साथ ही बोलो ट्रे और मेरे साथ ही बोलो चलो जल्दी जल्दी एक मिनट जो टाइम आया वेरी गुड 6 1 2 3 4 5 and 6 सलमान स्पूट चखो मजा जिंदगी का आसान अगर शिकारपुर जो आहे जोड़ो भाई नजरें उन पे होनी चाहिए आगे ना निकल जाए वेरी गुड पंज 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 उस साइड उस साइड उस साइड उस साइड एक ब से 4 5 नहीं 5 5 5 हाँ 5 1 सेकंड 5 एक को सर 47 थे 47 के बाद 5 आए एक को ट्रेन नहीं 4 आने चाहिए पीछे पीछे 47 पे हलाओ जी हलाओ 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 आगे नहीं जाओगे अभी जब तक 4 नहीं आए या 4 से कम आए ओ नांगते बा अटलो एटलो सलमान स्पूट चखो मजा जिंदगी का काउंटडाउन करेंगे भाई 7 6 5 4 3 2 1 and stop आखिर जी 34 मुझा मां तो के जमा पे पियो नांग का बची रहो हिकड़े दंग में तू 48 का 12 ते पहुते मुझा भा 33 34 माने पेंजी मर्जी पेंजो मैदान संजी घूमे पियो ना भा हां खबर न भी पे केडा तो वने पेंजी मर्जी ते आगे वजणो आ सो 34 चौथी है ता जो स्कोर आए और दोनों के लिए तालियां हो जाए भाई अच्छा खेलें दोनों 34 स्कोर अदी इरम आए बाबर जो जेके आया आइन शिकारपुर खां भेण अचो तव्हां अचो तव्हां जी हुई भी खट्टी परफॉर्मेंस फ्रॉम शिकारपुर हेरा केर वेंदो अदी वेंदी वालेकुम सलाम भेण नालो तव्हां जो अलीजा शेख अलीजा सा गडाइन भेण किथां आयो असा कराची तव्हां कराची जा ही आयो आपके साथ कौन है सिस्टर तव्हां जी सिस्टर जो नालो हिना शेख हिना अगे त अलीजा ऐं हिना असां सां गॾु आहिनि त तव्हांखे बि हिकिड़े मिंट जो टाइम ॾींदासीं ऐं ही तव्हांजी स्टार्टिंग पोजीशन आहे हिते अची बीहंदा भेण ऐं तव्हांजो डाइस जेको आहे त विच ते वञणु घुरिजे सलमान फूड जो सेगमेंट आहे चखो मज़ा ज़िंदगी से अच्छा थोड़ा सा पीछे आ जाए थोड़ा सा पीछे ओके जी त ही तव्हांजी पोजीशन आहे शुरू कंदासीं अलीजा ऐं हिना सां हाणे तो एक दफो बियर भाई शोर की आवाज आनी चाहिए जो हो हमारे मंच पे बोलो वन बोलो बोलो ट्राई एंड बोलो गो वन ओनली वन पे पीछे दो पे नहीं वन पे 5 6 1 सलमान फूड चखो मजा जिंदगी का 4 11 पे 11 भाई तालियां होनी चाहिए दोनों बहनों के लिए 1 and 2 चखो मजा जिंदगी का चल 6 1 2 3 4 5 19 पे आ जा 19 पे 1 30 सेकंड्स हो चुके हैं 3 सेकंड्स ही चुका है सलमान फूड चखो मजा ऊपर आ जाओ भाई ऊपर आ जाओ 4 आगे 4 41 पे 41 पे अगेन छक्का आ जाओ 6 काउंटिंग नहीं थी भेड़ के शायद 3 49 पे ओ भाई नाम क्रॉस करे भाई अभी 2 आने चाहिए कम से कम काउंट डाउन करेंगे 8 7 6 5 4 3 2 1 एंड स्टॉप तो भाई 1 आया 50 ते तो 50 स्कोर इन नासिक कयो आहे ताड़ियूं थी वञनि भेणनि जे लाइ वेरी वेल प्लेड अच्छा आप साइड से आ जाए एंड वेरी वेल डन बहुत अच्छा आपने खेला 50 स्कोर तव्हां हयो इन जो मतलब जेको असांजो खट्टो जोड़ो फ्रॉम शिकारपुर अदी तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था छो जो तव्हां 34 स्कोर हयो थैंक यू वेरी मच भेण
for coming here. ऐं हाणे सां गॾु आहे लास्ट पेयर. अचो अदी अचो 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 चखो मजा जिंदगी का. सलमान फूड जे तावन सां आहे असांजो ही सेगमेंट. सो भाई अब कम से कम नहीं, डायरेक्ट फिनिश करना है आपको जीतने के लिए. ठीक है. अस्सलाम वालेकुम. अदी नालो तव्हांजो? यास्मीन खातून. यास्मीन भेण गॾु आहिनि असां सां. तव्हां सां केरु आहे भेण यास्मीन? मुंहिंजी भेण गॾु आहे. तव्हांजी भेण आहे. नालो तव्हांजी भेण जो? बेबी. बेबी. त अदी यास्मीन ऐं अदी बेबी सां गॾु आहिनि. किथां आया आहियो भेण? शिकारपुर खां. त अॼु केतिरा माण्हू शिकारपुर जा आया आहिनि भई? हाथ तो ऊपर करो. माशाल्लाह. ऐं हिन साइड आहे माशाल्लाह माशाल्लाह. अॼु शिकारपुर वारनि बि असांजे शो खे चंड लॻाए छॾिया माशाल्लाह सां. ऐं मोहबती माण्हू शिकारपुर जा, मिठड़ा माण्हू शिकारपुर जा. ॾाढी बेस्ट ऑफ लक तव्हांखे चवंदासीं. ऐं ही तव्हांजी जॻह आहे भेण, हिते अची वञो. हिते सही आहे. त जेतिरियूं पॉइंट्स ठीक है काउंट करे ओतिरा स्टेप अॻियां वेंदा. ठीक है. अॼु अलाए छो असांजे पार्टिसिपेंट्स खे कंफ्यूजन थी थिए. कॾहिं अंग न पढ़िया आहिनि छा भेण? अंग पढ़िया आहिनि न, पोइ हिते जी छो थी कंफ्यूजन थी वञे. ठीक है. स्टार्ट करते हैं सलमान स्पोर्ट्स. चखो मजा जिंदगी का. 1 2 3 and go. 4 1 2 3 and 4. वेरी गुड. चखो मजा जिंदगी का सलमान स्पोर्ट्स. सीढ़ियां सीढ़ियां ऊपर ऊपर. 2 47 पे. नहीं 47 पे. 47 पे. इधर है इधर है इधर है इधर है इधर है इधर है इधर है. अब 4 है. 4 आगे जाए. 1 2 3 and ओहो. तो भाई आज शिकारपुर वाला मल मारे हुआ बेन. उधर मत जाओ, इधर आओ. कांग्रेचुलेशन तव्हां विन करे चुका 25 सेकंड्स में. तो भाई रिकॉर्ड हो गया शिकारपुर वालों की तरफ से. ऐं ही सलमान फूड जा गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा. भेण यास्मीन सां बि वेंदा ऐं भेण बेबी सां बि गॾु वेंदा. कांग्रेचुलेशन. और एक पॉइंट के लिए भाई तालियां हो जाए शिकारपुर वालों के लिए. तालियां हो जाए. ऐं हिते असांजो ही सलमान फूड जे तावन सां जेको सेगमेंट हुयो वो पहुतो पंहिंजी पुॼाणीअ थे. और बढ़ेंगे नेक्स्ट सेगमेंट की तरफ जेके शौक़ हूंदो आहे ॻाइण जो. हाँ जेके कोशिश कंदा आहिनि सुर कढण जी, जेके गुनगुनाई रहंदा आहिनि हर जगह ते, चाहे घर में हुजनि चाहे रस्ते ते हुजनि. तो उनके लिए सेगमेंट है डेफिनेटली बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे. एनिक्स जे तावन सां आहे. एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस. तो भाई अचो ऐं पंहिंजो टैलेंट ॾेखारियो असांखे. तो भाई कौन कौन आना चाहेगा बाथरूम सिंगिंग सेगमेंट में? जी अदा तू भी शिकारपुर जो है ना. अच्छा शिकारपुर वारा कल वॾो फिगू आहे. हाँ बरसात में पोइ बि सही वेठो आहे. आखे त हिकिड़ो भात अची वियो शिकारपुर वारो. हेॾां बि सिलेक्ट कंदासीं बाथरूम सिंगिंग एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस. अदी आप आ जाए. तमाम बेची वञो भेण. और यहाँ से कोई आना चाहेगा? ही भावर वेठा आहिनि. हूअं त मिंटो हथ मथे कंदा आहियो. अॼु छा थियो? जी नहीं ये छोटी है, ये बहुत छोटी बच्ची. आप आना चाहती हैं? तव्हां अचणु चाहियो था? तव्हां अची वञो. आप आ जाए भाई, आप आ जाए. ऐं भेण तव्हां बि अची वञो. आप आ जाए. त 4 पार्टिसिपेंट्स असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि. हिकिड़ो हिन पोइ बि ॾिसूं था अगरि कोई अचणु चाहे त ॿुधायो. पोइ न चइजो त असांजी दिलि में अरमान रहिजी वियो. बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में आप आना चाहती हैं? अचो भेण अचो. ओके जी. त पार्टिसिपेंट्स असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि. क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस एनिक्स जे तावन सां जबरदस्त सा जो ही सेगमेंट थियण वारो आहे. सो भाई स्टार्ट करते हैं अपने सेगमेंट को. ऐं ॾिसंदासीं त कंहिंजा सुर पंहिंजी जॻह ते था लॻनि ऐं कंहिंजा सुर वही था वञनि. ओके जी लेट्स बिगिन. एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस. हिकिड़ो ई भाउ जे पिंडाल असांजे मंच ते बीठो आहे. कोई जोड़ीवाल न आहे. कोई भाउ जेको अचणु चाहे? हाँ बड़ी ॾिसण में तो जोड़ी नजर अचे भावरनि जी बि. या एक ही भाई सब पे भारी होगा. आके जी स्टार्ट करते हैं बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट. और नहीं 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 उधर नहीं भागना. जो भागता है उसी को बुलाता हूँ. ओके जी अचो अचो अचो. एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस. बच्ची करे चाचा मुझे गाना याद नहीं. चवे थी चाचा मुझे गानो याद ना है. कुछ दिल दिल पाकिस्तानी न हूंदो. कुछ सिंधी ॿुधायो को पाकिस्तानी गानो. सोना माण्हू ॿिया बि हज़ार उहो ईंदो आहे.
दिल दिल पाकिस्तानी ईंदो आहे, हो जमालो ईंदो आहे, मोर तोटे ले ईंदो आहे? दिल दिल पाकिस्तानी ठीक आहे, कुछ भी ॿुधायो असांखे, पर ॿुधायो सही आहे। ओके जी, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, माइक क्लोज। दिल दिल पाकिस्तान जा, सही से जा, सुनना है, आप जल्दी से। पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, ऐसी ज़मीं और आसमां, इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल। ओके जी, तो ताड़ी थी वजह नडड़ी जलाई, दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। ओके जी, अच्छी वयो ना गानो, अच्छी वयो ना। ठीक है, तो हाणे असां, अच्छा भेण पाणी अची वञो भेण, पोइ त भाउ खे घुरायो। अदी ही वठिजो और फ्रंट में आ जाइएगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी नालो तव्हांजो? सवेरा। सवेरा। सवेरा, किथां आया आहियो? कराची। कराची खां आया हो। क्या सुना रही हैं आज? पाकिस्तानी सॉन्ग। पाकिस्तानी सॉन्ग सुना रही हैं। आप पहले भी आ चुकी हैं शायद, आई फिर। ओके जी, क्या सुना रही हैं हमें? ऐदे वफा का सॉन्ग है। ओके। कैसे मानूं है तू जुदा मुझसे, सोच कर दिल निढाल होता है, तू नहीं सामने मगर फिर भी दिल में तेरा ख्याल होता है, तेरी एक अदा के नाम किया सब है दे वफा के, नाम किया सब है दे वफा के, नाम किया आँखों के दर। ओके जी, ओके, तारियूं भेण जे लाइ, तारियूं थी वञनि। ओके अदा भाउ, वेलकम वेलकम वेलकम। अची वञो, भाउ खे माइक ॾिजो, वार बाद में ठाहिजो, फिलहाल माइक पकड़े ॻाल्हायो भाउ मुंहिंजा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा नालो तव्हांजो मां भुली पियो एतिरे में। सिराज अमन। सिराज अहमद। भाउ सिराज शिकारपुर खां आया आहियो? जी। छा पिया ॿुधायो? सॉन्ग सिंधी सॉन्ग बाबा। सिंधी सॉन्ग आहे। ओके जी। तू मूंखे वे छॾे मां तोखे यार छॾियुमि, तू मूंखे वे छॾे मां तोखे यार छॾियुमि, दिल पंहिंजी साफ़ कजां, दिल पंहिंजी साफ़ कजां, सभु ग़लतियूं माफ़ कजां, न गिला तुंहिंजी मां कंदुसि जानी, न गिला मुंहिंजी तूं कजां, न गिला तुंहिंजी मां कंदुसि जानी, न गिला मुंहिंजी तूं कजां, तू मूंखे वे छॾे मां तोखे यार छॾियुमि, न रोवंदुसि मां न खिलंदुसि मां, न रोज़ ही जहिड़ो थींदो, न तूं हूंदे न मां हूंदुमि, ॾिसी लोक न मेहणा ॾींदो, भले धार सॾण तूं कजां, भले। ओके जी। अदब इच्छा न रोंदुसि मां न खिलंदुसि मां, न मां मानी खाईंदुसि न कुछ, कोमा में ले वेंदे तू भला छा कदे। ओके जी, बहुत अच्छा आपने गाया, वेरी गुड। भाई के लिए तालियां होनी चाहिए। वेरी गुड। अजी तव्हां अचो। अजी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी तव्हां जो नालो? जन्नत। जन्नत। भेण किथां आयो? कराची। कराची से। क्या सुना रही है? दो बोल। ओके। जा तुझे माफ किया दिल को तोड़ने वाले, सितम है खुदाया क्यों प्यार बनाया, जो रूठे दिल का जहां के इतना रुलाए, क्यों कब रुसराए के अपने हैं अनजान। ओके जी, तो भेण जे लाइ बि तारियूं थी वञनि। ऐं असांजे सभिनि पार्टिसिपेंट्स गाए छॾियो आहे। एक और भी मेरे ख्याल में थी ना बहन, कोई था?
वो चली गई हलो बस ठीक है ता हाने फैसलो असांजी ऑडियंस कंदी किसने सबसे अच्छा गाया और जिन्होंने सबसे अच्छा गाया उसी पे ज्यादा क्लैपिंग होगी। एनेक्स से ताउन साथ जो ये सेगमेंट है एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट बनाए आपकी जिंदगी को आसान। तो भाई शुरू करते हमारी फर्स्ट बैंड से जिन्होंने गाया था अचो अदी दिल दिल पाकिस्तान था गायो। किनको लगता है कि बहन ने सबसे अच्छा गाया? ओके उन खां पोइ असांजी भेण आई अदी तव्हां अचो। किनको लगता है कि बहन ने अच्छा गाया? ओके उन खां पोइ असांजो भाउ आयो। किनको लगता है कि भाई ने अच्छा गाया? आगे आ जाए आगे। और अजी तो किनको लगता है कि बहन ने अच्छा गाया? तो भाई द रिजल्ट्स आर क्लियर। भा शिकारपुर जो खट मिठो आहे जो विनर कांग्रेचुलेशंस भा ही एनेक्स ता गिफ्ट ओ विन करे चुका आयो। थैंक यू वेरी मच। वनी करे कीमो ठाई लो। ओके जी थैंक यू वेरी मच। भा जे लाए जोरदार ताड़ियों थी वनन। थैंक यू भा थैंक यू। तालियां इस साइड से भी तालियां भाई और तालियां बंद नहीं होनी चाहिए। ताड़ी बजाए नंढो ब्रेक वठंदा से खेना बिना जो नंढो ब्रेक अची करे कंटिन्यू कंदा से मुंहिंजे प्रोग्राम जो नालो अथव हो जमालो। वेलकम बैक टू आवर शो हो जमालो। आई ही ॾिसी तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी असांजो खाइण वारो सेगमेंट हाणे स्टार्ट थींदो। बुख मूंखे बि लॻंदी आहे जॾहिं मां हिन डाइस खे हिते ॾिसंदो आहियां मूंखे बर्दाश्त कोन थींदो आहे पर बर्दाश्त करिणो पवंदो आहे। एनीवे स्टार्ट कंदासीं खाओ खटो जो सेगमेंट डिलीशिया जे ताउन सां। डिलीशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन। ऐं डिलीशिया जो जॾहिं नालो वठंदा आहियूं त इहो कीअं पॉसिबल आहे असां परफ्यूम खे यूज़ न कयूं। So let's open this। ऐं ही जेका सॼी ख़त्म कई आहे न त मां ख़त्म कई आहे ॿियो कंहिं बि नहीं आहे मां सॼी ख़त्म कई आहे। डिलीशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन फॉर अ मोर ब्यूटीफुल यू। त डिलीशिया जे ताउन सां शुरू कंदासीं खाओ खटो जो सेगमेंट। त असांजूं पहलवान भेणियूं ऐं भाउर रेडी थी वञनि हिन सेगमेंट जे लाइ। माशाल्लाह ॾाढो मज़ो ईंदो आहे हिन सेगमेंट में। त मेडोरा जो ही बि तव्हांखे ॾेखारींदा हलूं। मेडोरा जा लिपस्टिक जा नेल पॉलिश जा 100 खां वधीक शेड्स आहिनि। ही तव्हां ॾिसी सघो था। ही मुंहिंजे हथ में आहे नेल पॉलिश। त हिननि जा ग्लिटर खां अलावा मेटेलिक में हिननि जी नेल पॉलिश आहे। लिपस्टिक में हिननि जी ग्लॉसी लिपस्टिक आहे। मैड में लिपस्टिक आहे। ब्रांड त ब्रांड आहिनि। जॾहिं मेडोरा जो नालो ईंदो आहे त भई भेणियूं हमेशह मेडोरा ही यूज़ कंदियूं आहिनि घणो करे प्रेफर कंदियूं आहिनि छो जो हिननि जो ब्रांड कमाल जो ब्रांड आहे मेडोरा डिलीशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन। ताजे सां वटि मेडोरा जा हैम्पर्स आहिनि लिखी ऐं कहिड़ो वो पैर हूंदो जेको खटंदो ही मेडोरा जा हैम्पर्स। तो भाई कौन कौन आना चाहेगा खाओ खट्टो में? अज छा है वैसे मां ॾिसां त आज क्या है खाने के लिए? हेरा ॾिसां वो कोने में पे कोने में केक आहिनि। खणी अचो केक हिते रखो पहिरियां केक रखो। आप आएंगी? आपके साथ कौन है? तव्हां सां गॾु तव्हांजी भेण आहे। अचो पंहिंजी भेण सां गॾु आदि भेण सां अची वञो। डिलीशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन। आदि तव्हां सां गॾु केरु है? आपके साथ भाई है। आ जाए भाई के साथ। आखिर जी त पार्टिसिपेंट सिलेक्ट थी चुका आहिनि। खाओ खट्टो जो सेगमेंट आहे डिलीशिया परफ्यूम जे ताउन सां आहे। डिलीशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन। अची वञो भेण अचो 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 अचो। तो भाई हम खाएंगे हमारी बहनें भाई नहीं खाएंगे। भाई तो सपोर्ट देना है वाह खुश है ना भाई खुश है ठीक ठाक मजे में माशाल्लाह। अच्छी मुस्कुराहट है बहुत अच्छी स्माइल है भाई की। जी तव्हां हेॾां तव्हां खाईंदा ठीक है। त भेण
तव्हां हितां अची वञो भेण, तव्हां हितां अची वञो। ठीक है, भा हितां आई तो आपको पता है क्या करना है इसमें? आपको पता है? आपको नहीं पता। आपको केक खाना है जो खड़े हुए खाने के लिए, पर आपको हाथ टच नहीं करना। ओके जी, हाथ आपके पीछे होंगे और मुंह से केक खाना है। अंडरस्टूड? ऐं जेको तव्हांखे केक लॻंदो न हिते मुंहुं ते लॻंदो आहे, वो उगने के लिए आपके पार्टनर्स होते हैं। वो केक साफ करना टिश्यू से। आपको टिश्यू में हाथ नहीं लगाना। जे टिश्यू में हाथ आयो वो डायरेक्ट बाहर हो जाएगा। आपको जस्ट खाना है, खाना है, खाना है, खाना है। 1 मिनट का आपको वक्त देंगे। 1 मिनट में जे सब खां वधीक केक खाधो वो ही हूंदो विनर असांजे इन सेगमेंट जो, जेको आहे मेडोरा जे ताउन सां डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन फॉर मोर ब्यूटीफुल यू। द पार्टिसिपेंट्स असांजा रेडी आहे, वेरी एक्साइटेड सेगमेंट, ऐं ऑडियंस भी एक्साइटेड आहे। हिन सेगमेंट में खास करे ॾाढो मज़ो ईंदो आहे असांखे जॾहिं भेणियूं वॾो मज़े सां केक खाईंदियूं आहिनि। मां त हाणे सां अंदाज़ो हणी थो सघां केरु खटे थो सघे, पर कुझु नथा चई सघूं। एनीवेज काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। 1 2, हाँ आगे कर ले, जहां पे भी आपको रखना है अपनी पोजीशन पे केक के रखो, ठीक है? हाँ हाँ पुट पुट चिप्स खा तू आराम सा। अम्मा का पुछना आयो आहे, मार न दे, ये खोले छॾियां त लिफाफो चिप्स जो। एनीवेज लेट्स बिगिन। खाओ खट्टो। 1 2 3 गो, स्टार्ट स्टार्ट। और भाई अच्छी सी म्यूजिक लगा ले। खाओ खट्टो, डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंदन। वेरी गुड। तो भाई दोनों के लिए तालियां होनी चाहिए, दोनों बहनों के लिए तालियां होनी चाहिए। वेरी गुड। खाओ खाओ बेटी खाओ, तान दिलाइयो सेगमेंट है, केक को भी तान दिलाया है, वो जो फेवरेट फ्लेवर। For a more beautiful view, Delicious perfume by Medora of London. Very good, very good. पर ये टाइम थोड़ो आहे, कम घणो आहे मुझे भेणियो। जल्दी जल्दी खाओ, जल्दी जल्दी, वी डोंट हैव इनफ टाइम फॉर अ मोर ब्यूटीफुल व्यू। यस भाई तालियां, बहनों के लिए तालियां होनी चाहिए। यहाँ से तो शोर आना चाहिए बच्चों से, मत आओ शोर मेरे साथ। अभी मुझे ना एक चेरी बचाई दो। हाँ ओके जी, काउंटडाउन स्टार्ट करना सी, मेरे साथ सब काउंटडाउन करेंगे। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop 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 stop। माइक 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 माइक। अस्सलाम वालेकुम। अजी आपका नाम? फिर आपका नाम? अमरीन। जी अमरीन। जी अमरीन। अच्छा अम्बरीन, बहन जो नालो अमरीन। अच्छा मुझे समरीन लगा वैसे। अच्छा आपकी सिस्टर है समरीन। थैंक यू वेरी मच, आपने बताया कि आपकी बहन का नाम समरीन है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां जो नालो थी? रोशन। 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 कीअं लॻो केक खाई? मज़ो आयो? पहिरियों कॾहिं एतिरो गॾु खाधो आहे केक ज़िंदगीअ में? न बचंदो आहे न। कल न खाधो है पुत्र जी बर्थडे भी जी जी कल से खाता हूं केक। अच्छा कल खा, वो केक न हूंदो, केक न हूंदो, जी वो पेस्ट्री हूंदी एतिरी नंढड़ी। अरे बर्थडे करी विस में। अच्छा कल बि ईअं ई खाधो केक तां? जी। अच्छा 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 माशाल्लाह, सा भेण असांजी ईअं ई खाईंदी आहे, नई ॻाल्हि न आहे भेण जे लाइ। भेण ॿुधायो आहे न, असां 2 3 ॿिया बि वेठी रखूं तव्हांजे लाइ। ओके ओके जी, त हाणे केक ॾेखारींदासीं पंहिंजी ऑडियंस खे। ऐं ही माइक वठिजो अदा यार, मुकाबलो। ओके डिसीजन असांजी ऑडियंस कंदी। तो भाई ये देखिएगा, भेण रोशन एतिरो खाधो आहे, केक खे बि सफ़ा रोशन करे छॾियो अथई न।
ओके कैमरा में थोड़ा क्लोज करे दिखाजो इन साइड भी दिखाईंदासीं तो भाई ये देखिएगा बहन रोशन ने ओके त ॿियो ऐं ही ॿियो केक ये देखिएगा भाई हे भेण समरी जी भेण भेण अंबरी एतिरो खाधो आहे ओके 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 माइक माइक किथे आहे माइक 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 अच्छा कितने दिनों के बाद आपने केक खाया पहले तो ये बताएं बहुत दिनों से दिल कर रहा था अच्छा बहुत दिनों से दिल कर रहा था और आज आपकी ख्वाहिश हो जमालो ने पूरी कर दी ओके जी हो जमाली की ख्वाहिश पूरी आपने केक तो खा ही लिया लेकिन आप गिफ्ट भी लेके जा रही हैं कांग्रेचुलेशंस भेण जी आए विनर घणो केक खाधो तो भाई जल्दी से लेके आए मेडोरा जा गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा और आपके साथ भी मेडोरा आपके साथ भी मेडोरा जाएगा डिलीशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंदन और दोनों के लिए भरपूर भाई तालियां होनी चाहिए तालियां तो डिजर्व करते हैं इतना कुछ खाने के बाद बते यहाँ से भी हाथ ऊपर सेगमेंट पोतो पेंजी पुजानी ते हाणे वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट की तरफ और वो है भाइयों का सेगमेंट तो भाई केर केर अचण चाहींदो फुटबॉल वारे सेगमेंट में फुटबॉल जो सेगमेंट है फुटबॉल फुटबॉल तव्हां अची चुका है तव्हां सिंगिंग में अची चुका आहियो जेको भाउ न आयो आहे असां उन्हनि खे घुराईंदासीं अंकल तव्हां अचो आप आ जाए अचो अंकल अचो भाउ तव्हां भी अचो माशाल्लाह माशाल्लाह तव्हां भी अचो तव्हां भी अचो प्लीज पांडा जे तावन सां असांजो सेगमेंट है पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और सेहत साथ साथ पाउडर का जमाना हुआ पुराना आसान और खुशबूदार सफाई के लिए सिर्फ और सिर्फ पांडा लिक्विड डिटर्जेंट तो भाई पांडा जे तावन सां असांजी फुटबॉल वारो सेगमेंट अदन के सिलेक्ट करे छॾियो आहे हिना कंहिंखे सिलेक्ट कयूं ही कोने में देखो भा मास्क सा हाँ आप आ जाए आई ही बा सामू वालो नहीं आप अच्छा ये आ जाए जो आ रहे हैं आ जाए उनको नेक्स्ट में लेंगे आप भी तैयार बैठो भाई अच्छो सोप पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफाजत साथ साथ फुटबॉल पंहिंजी जगह ते अची चुका आहिनि चार भाउर सां गॾु आहिनि so let's begin this segment माशाल्लाह माशाल्लाह अॼु असांजी ऑडियंस ने माशाल्लाह सां माना मुस्कुराईंदे नज़र थी अचे अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे मूंखे लॻे थो सभिनि जे चेहरनि ते मुस्कुराहट आई जी हाय झूम आहे छा झूम आहे अच्छा अच्छा जुम्मो आहे ठीकु आहे फ्राइडे जो ॾींहुं आहे बाबरकत ॾींहुं आहे ऐं तव्हांजी जेको आहे त खेॾण में बि बरकत थींदी असांजी दुआ आहे बरकत पवे बल्कि ओके जी लेट्स बिगिन माइक खणी अचो वन बाय वन असां पंहिंजे भाउरनि खे अॻियां घुराईंदासीं अदा अची वञो तव्हां हेॾां हितां वा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा नालो तव्हांजो मोहसिन अली किथां आहियो बा मोहसिन शिकारपुर तव्हां बि शिकारपुर खां आहियो हा। फैमिली किथे आहे तव्हांजी ही बि यार सभु शिकारपुर वारा हिते खाली आहे नी छो असांखे ॾुखायो था हा तव्हांखे माना इहो न हुयो त असां वेंदासीं असांखे वठ थींदी हो जमालो वारनि जे तरफ़ां असांखे कोन छॾंदा अॻे जी तव्हां छा करिणो आहे तव्हांखे पहिरियों डेमो ॾेखारींदासीं त भई जल्दी से आ जाए डेमो ॾेखारे ही बा हिते ई हुजे शिकारपुर वारो पोइ हिननि खां असां स्टार्ट कंदासीं पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफ़ाज़त साथ साथ ही बॉल के रंगन में फसाइणो आहे ही जब खाई करे वञणो आहे ऐं हिन बास्केट में बॉल विझणी आहे फिर से उस साइड जाना है बॉल उठानी है फंसानी है और दूसरे बास्केट में डालनी है 1 मिनट का टाइम आपको देंगे जे 1 मिनट के अंदर सब का घड़ा बॉल हुन बास्केट में विधा वही विनर थी असांजे पांडा जे सेगमेंट जो सो लेट्स बिगिन तो का स्टार्ट कंदासीं मुझे शिकारपुर वारा भा एंड बेस्ट ऑफ लक एक तो शिकारपुर वारो पे मल मारे वो बाथरूम सिंगिंग में ऐं हाणे हिन भा के ॾिसंदासीं शुरू कजे कयूं शुरू करें तो सब मेरे साथ काउंट डाउन करेंगे 1 2 3 एंड गो ओ भाई वेरी गुड
ओ वञो वापस ॿियो बॉल खणो आहे टाइम ना है 1 मिनट जो टाइम है जल्दी ओ वञो ॿियो बॉल ओ शिकारपुर वारो ताड़ी वॼायो इन छोकरे जे लाइ पाना लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफाजत साथ अरे ओ क्या बात है भाई ओ यू कैन डू इट ही भाई को बात ताली होनी चाहिए भाई के लिए वेरी गुड जल्दी वञो अदा हिते रैंप वॉक न थी हले मुकाबलो आहे Oh my God! जल्दी काइंडली टाइम अपडेट कर जो मुझे तो भाई काउंट डाउन करेंगे 7 6 5 4 3 2 1 and stop very good भाई शर्माई छो तो भाउ बेटा हाँ माइक दियो शर्माई छो पे मुझा भा इने मिड़ई अच्छा इए मिड़ई तो शर्माए न इए मिड़ई उहो मिड़ई छा कंदो आ हाँ माइक ते ॻाल्हाए न भाउ बेटा हाँ लजा पी थे लजबी ते ओके जी जबरदस्त ॾाढो सुठो तव्हां खेॾियो पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफाजत साथ माना ही लजबी ते 3 बॉल विधा लज न थिया केतिरा बॉल विझिया ओके जी लेट्स काउंट 3 बॉल्स आई नजर अचनि पिया ही पांडा 1 पांडा 2 ऐं ही पांडा 3 त भाउ जे लाइ ताड़ी थी वञनि गुड 3 बॉल्स मां विधियूं आहिनि ऐं हाणे हिते भाउ मुंहिंजा माइक अस्सलाम वालेकुम अदा तव्हांजो नालो फैसल किथां आयो भा कायदाबाद खां आया आहियो गेम समझी विया तव्हां जी घटि में घटि बि 4 बॉल्स विझणा आहिनि पर उन खां पोइ बि 2 पार्टिसिपेंट्स आहिनि त कोशिश कयो घणा का घणा 1 मिंट जे अंदरि बॉल्स वञनि बेस्ट ऑफ लक पंहिंजी जॻह ते अचो था त स्टार्ट कयूं तव्हां सां गेम पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफाजत साथ ही येलो वारो बॉल मुंहिंजो फेवरेट आहे इहो मां हथ में खणा पर इन सां गॾु वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो हिकु कमु था कयूं तूं बाल फासाए जे साईं प्रैक्टिस कर असां अची करे पोइ तोसां कंटिन्यू कयूं था ही छबी बि तोखे पहुती फिलहाल बाल बि तोखे पहुता नंढड़ो बि हिकिड़ो ब्रेक आहे केॾा बि न वञो हो जमालो वेलकम बैक टू आवर शो हो जमालो आई फुटबॉल वारो सेगमेंट हाणे कंदासीं स्टार्ट ऐं पंहिंजे भाउ सां ॿियो भाउ आयो आहे 3 बॉल हाणे ताईं जेको आहे त बास्केट में वञी चुका आहिनि ऐं पांडा जे ताबनि सां असांजो सेगमेंट आहे सफ़ाई और हिफ़ाज़त साथ ओके जी त तव्हां सां स्टार्ट कंदासीं हाणे रेडी आहियो 1 मिंट में घणा का घणा बॉल्स विझणा आहिनि तो जी स्टार्ट करते हैं काउंटडाउन 1 ते 2 ते 3 एंड गो वापस ॿियो बॉल आगे जी ऑल भाई यू कैन डू इट गो यू कैन डू इट मुझा भा अरे आगे सफाई और हिफाजत साथ
माशाल्लाह छोकरा तो रिकॉर्ड कायम करे छॾियो हा बॉल ने विझी रिकॉर्ड कायम ओके तो इस रिकॉर्ड में भी तालियां होनी चाहिए अच्छा कायदा बात के सलाम नहीं जाए मुझे ओके भा तव्हां अचवाड़े आपसे खेलेंगे अस्सलाम वालेकुम अदा तव्हां जो नालो मुल्तान थे जी मुल्तान जी मुल्तान शरीफ ओके मुल्तान शरीफ आपका नाम मोहम्मद तारिक अच्छा आज नाम पूछ रहा था आपसे ओके जी तो आप मुल्तान से आए तो वहाँ के वेलकम करना से मुल्तान का ऑल द वे फ्रॉम मुल्तान तो भाई आपसे स्टार्ट करेंगे ज्यादा से ज्यादा बॉल्स डालनी है 1 मिनट का आपको टाइम देंगे ओके जी अपनी जगह पे आ जाए अ ब्रदर फ्रॉम मुल्तान रेडी 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 एंड रेडी ओ भाई ये हुई ना बात जागे मुल्तान वाले सफाई और हिफाजत साथ साथ पांडा लिक्विड डिटर्जेंट ओ भाई तालियां बजा मुल्तान वालों के लिए वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड What in style? ओ वाह ख्याल था केराई में पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफाजत साथ साथ टाइम बताइएगा बोल बोल ओके तो कितने सेकंड्स में मुझे बताइएगा सेकंड्स बताइएगा 10 सेकंड्स रह गए मतलब 50 सेकंड्स में इन्होंने ये सारी बॉल्स डालनी हैं ओके 50 सेकंड्स तो काउंट करना से नीड भी रहेगा 1 आई ही पांडा 2 लिक्विड डिटर्जेंट 3 सफाई और हिफाजत 4 और ये साथ साथ 5 तो 5 बॉल्स तो भाई मुल्तान के लिए भी तालियां भाई के लिए भी तालियां वेरी गुड वेरी वेल प्लेड ऐं आखिरी असांजा अंकल गडाइन अचो 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 गुस्सा तो नहीं आ रहा ना अंकल कहने पे ओके अस्सलाम वालेकुम सलाम ना नालो तव्हांजो शहजाद होगा शहजादो हाँ। किथां आयो मलिर का आया शिकारपुर से मलिर खायो अपन अच्छा उहो शिकारपुर जा असल ठीक है त 5 बॉल तव्हांखे विझणा हाँ, आहिनि 50 सेकंड खां घटि टाइम में मुकाबलो कंदासीं ॾिसूं था मुकाबलो कंदो हाँ। ओके जी बेस्ट ऑफ लक अचो पंहिंजी जगह ते ओके जी लेट्स काउंट डाउन अगेन बोले 1 2 3 एंड स्टार्ट स्टॉप। तो आज हो जमालो के मंच पे एक और रिकॉर्ड कायम कर दिया अंकल ने। इन रिकॉर्ड ते भी तारियूं। अच्छा ता बॉल विचो पा हिक ब बॉल के ता मतो ढकियो नजर ना लग जाए बॉल को। ए ना मुझे पता था। थैंक यू वेरी मच। तां एक बॉल भी न वयो ठीक सा आया हिते प्ले कयो त सान जो को भा मुल्तान का आयो आहे। आज जा विनर आईनी त तारियूं थी वनन भा जे लाइ भरपूर। कांग्रेचुलेशंस। ही पांडा जो डिनर सेट ता विन कर चुका आयो। सफाई और हिफाजत साथ साथ। तो भाई भाई के लिए तालियां होनी चाहिए। तालियां।
आके जे असांजो हीउ सेगमेंट भी पहुतो पंहिंजी पुॼाणीअ ते ऐं हाणे नेक्स्ट सेगमेंट की तरफ वधंदासीं जेको है बास्केटबॉल वालो सेगमेंट हमारी बहनों के लिए सेगमेंट है और म्यूजिकल चेयर के लिए भी भाई रेडी हो जाएं आज उसके लिए भी तैयार हो जाएं हमारी बहनें और हमारे जो भाई हैं वो घूम चरखड़ा के लिए भी तैयार हो जाओ सबके सेगमेंट्स बारी बारी आएंगे आई जेके असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि तव्हां बि असां सां अची करे ही तमाम गेम्स खेॾी सघो था सेगमेंट्स खेॾी सघो था पर उन जे लाइ तव्हांखे कराइणी पवंदी रजिस्ट्रेशन ऐं रजिस्ट्रेशन जे लाइ स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कयो कॉल या कयो मैसेज ऐं अचो असां सां कहिड़ो लातादाद गेम्स तो भाई अब एंटरटेनमेंट भी हो जाए सेगमेंट्स तो चल रहे हैं एंटरटेनमेंट होनी चाहिए तो गाना सुनना है आपकी तालियां बताएंगी अॼु असांजे सिंध जा तमामु मशहूर सिंगर मौजूद आहिनि ईंदा अच्छा तव्हांखे ॿुधाईंदो न इतफ़ाक़ सां उहो बि चांडियो आहिनि अरे मां भी चांडियो आहियां हू भी चांडियो आहिनि फेवर तो ॾियणी पवंदी न एनीवेज ही रियली डिजर्व्स ऐं बेहतरीन सिंगर आहिनि सुरीला सिंगर आहिनि तो मिलके वेलकम करते हैं उनको तव्हांजे मुंहिंजी भरपूर ताड़ियुनि में अचनि था मज़हर अली चांडियो कहिड़ा हाल आहिनि मज़हर भाउ अल्हम्दुलिल्लाह दुआऊं सभ खां पहिरियों त तव्हांखे भलीकार चवंदासीं वेलकम चवंदासीं हो जमाल जे मंच ते कीअं फील पियो थिए हिन ऑडियंस में माशाअल्लाह पहिरियों भी प्रोग्राम में हो जमाल में एंट्री काफ़ी करे हुआ और क्या बात और भाई इस बात में मज़हर भाई के लिए तालियां हो जाए भरपूर ऐं तव्हां सां मिलण में ॾाढी ख़ुशी थी अवल साईं आमिर शाह जे दौर में कुछ एंट्री करे वियासीं तूं पंहिंजो मुंहिंजे रिश्तेदार अञा मूंखे तमामु अॼु त तमामु घणी ख़ुशी थी आहे थैंक यू वेरी मच ऐं इहे बि थोरो घणो जेके जरासीम आहिनि ऐं आमिर भाई खां मिलिया आहिनि मूंखे बि एनीवेज त हाणे असां मां बल्कि तव्हांजी रुकावट न बणबम ऑडियंस से तव्हांजे विच में रुकावट कोन बणबम छा ॿुधाईंदो असांखे असां ॿुधाईंदासीं मेड़ में वञा केॾे बि मूंखे न मोटाए ना हाय वॾी ॻाल्हि आहे सोना तो दिल का मोटायो आहे आगे जी तो तालियों के साथ स्टार्ट करते हैं इनकी परफॉर्मेंस को ओवर टू यू मज़हर भाई अलगे दी उम्मीद रखी तो में केडो पंध करे घुसियार आयो इन दी गजने नाम आसिफ खोसा मुँह तो के को न गुयो चाहो खाली जतोई मोटियो वञा थो मां न सर फिराज़ ॾिठो तूं जोरायो मेड़ में वञा केॾे ॿी मूंखे न मोटाए नेगा
सोना तो दिल तां मोटायो मुझे भाउ खे दिल तां कंहिं मोटायो मूंखे तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो दिल खां से मोटाइण वारा मोटाइनि था न न तव्हां माण्हू असां त सिंगर माण्हू आहियूं हा हा बिल्कुलु पर अर्ज़ु इहा त महबूब तमामु ॾुखिया आहिनि हाय ॿिए हंधि तमामु घणी मोट मिलंदी पर महबूब वटि मोट घटि थी मिले हाय त तव्हांखे बि कॾहिं महबूब खां मोट न मिली आहे न मिली तॾहिं न ॿियनि खून में मेड़ में वेंदा आहियूं त चवंदा आहिनि भाउ मज़र आयो आहे अच्छा अच्छा अदा असांजो चांडियो साहब आयो आहे हा। ज़ोएब साहब त पोइ हिन टाइम बि माना महबूब मौजूद त आहे न मोट भले न महबूब खे मिले अलाह सां हयाती ॾींदो मौजूदु आहे पर मोट ॾे त भलो आहे न। हाय महबूब खे असां यादि रहनी वेस ॾाढो ज़बरदस्त मज़ो अची वियो ऐं सीरियसली मूंखे तव्हांजो गानो ॾाढो सुठो लॻो तव्हां हेॾा ॻायो पिया Thank ऐं you. मुसलसल जेको आहे त मुंहिंजी तारीफ़ बंदि न थी महिरबानी। वेरी वेल डन मूंखे ॾाढो मज़ो आयो आपको कैसा लगा तालियां बताएंगे आपकी ओके जी असांजो जेको बि हिते आर्टिस्ट ईंदो आहे महिमान ईंदो आहे बिल्कुलु, असां उन्हनि खे दिलि सां वेलकम कंदा आहियूं न सिर्फ़ु असां पर असांजी ऑडियंस बि वॾे दिलि ऐं वारी मूंखे आहे तमामु घणी कशिश खां जेकी मोट मिली आहे मुंहिंजा 15 20 ऐं कशिश जी दुनिया में जेके मुंहिंजा गीत हलिया आहिनि अहमद मुगल साहब ऐं मज़हर चांडी जा गीत तमामु घणो एल्बम जी। जे हवाले सां ओके जी महिरबानी, thank you. ज़बरदस्त ज़बरदस्त अॼु बि शुक्रिया। मज़ो अची वियो ऐं अलाह साईं तव्हांखे अञा मज़ीद कामयाब करे आमीन। थैंक यू वेरी मच तव्हां हिते अची करे असांखे एंटरटेन कयो ऐं तव्हां सां गॾु केटीएन जे तरफ़ां जेको आहे गिफ्ट हैम्पर्स बि वेंदा ऐं इन सां गॾोगॾु वक़्तु नंढड़े ब्रेक जो थियो आहे त अदा मज़रे मां गॾिजी करे वेंदासीं तो भाई एक दफ़ा इनके लिए तालियां होनी चाहिए व्हाट अ वंडरफुल परफॉर्मेंस त गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा थैंक यू वेरी मच Thank you. हलो त गॾिजी करे हलूं Bundle up, हिकिड़ो thanks. ब्रेक आहे केॾा बि न मुंहिंजो अची करे कंटिन्यू कंदासीं काफ़ी सारा सेगमेंट्स आहिनि त हिकु दफ़ो ॿुधायो प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो। वेलकम बैक टू हो जमालो ऐं मूंसां गॾु आहे बास्केट अदा बॉल केॾा विया त सम्झी विया हूंदा बास्केटबॉल जो सेगमेंट आहे नेल्सन पेंट्स जे तावन सां नेल्सन पेंट्स जही तो रंग है जिंदगी का तो भाई कौन कौन आना चाहेगा बास्केटबॉल के सेगमेंट में ऐं जॾहिं छुरी अची वञे त मूंखे ॿुधाइजो असां वटि अॼु बि केक आहे ऐं बर्थडे आहे उहा बि गॾिजी सेलिब्रेट कंदासीं तो भाई कौन कौन आना चाहेगा नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का जेका भेण न आई आहे हाणे ताईं उहा भेण आप आ जाए अदी तव्हां अचो हेरा ॾिसंदासीं नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का बास्केट ऐं बॉल जो सेगमेंट आहे भेण तव्हां अची वञो आप आ जाए अदी तव्हां बि अची वञो ओके जी त अॼु टे भेणनि जे विच में मुक़ाबिलो आहे असांजे हिन सेगमेंट में जेको आहे नेल्सन पेंट जे तावन सां यही तो रंग जिंदगी का बोर्ड पंहिंजी जगह ते अची वियो अदी अचो बाक़ी भेणियूं केॾां वयूं अरे परिये अदी आप भी साइड से आ जाए टे भेणियूं आहिनि अॼु लेट न कंदासीं जल्दी कंदासीं आप तव्हां अचो लेट मी सी ठीक है यहाँ हाथ के ऊपर आप खड़ी होगी ये ताजी जगह है अस्सलाम वालेकुम अदी माइक क्लोज कजो जी भेण नालो तव्हांजो हमीदा 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 जी अदी हमीदा असां सां गॾु आहिनि थोरो बास्केटबॉल खे अॻियां कजो भेण हमीदा असां सां गॾु आहिनि भेण किथां आया आहियो असां क़ायदाबाद तव्हां बि क़ायदाबाद खां आया आहियो ओके जी त हिन बास्केट के अॻियां कजो बास्केट के जस्ट बास्केट के थोड़ा आगे कीजिएगा इनको जल्दी से ठीक है भेण थोड़ो मां चेक करे वठां अगरि तव्हां माइंड न कयो था सिर्फ़ु चेक करे वठां त स्टार्टिंग पॉइंट थोड़ो पोइ थी वञो ही तव्हांजी जॻह आहे ठीकु आहे भेण ही तव्हांजी जॻह आहे ऐं 5 बॉल्स तव्हांखे ॾींदासीं ऐं ॾिसंदासीं त 5 चांसिस में केतिरियूं बॉल्स बास्केट में थी वञनि जंहिंजूं सभ खां घणियूं बास्केट वयूं बॉल्स वयूं बास्केट में उहा ई भेण असांजी थींदी विनर असांजे नेल्सन पेंट्स जे सेगमेंट जी
तो भाई जल्दी से स्टार्ट करते हैं और ये बॉल्स आपके सामने है 5 बॉल आप देते जाइएगा उठाते भेड़ का माइक वट जो तो अदी हमीदा सा गदाइन 5 चांसेस देंगे ऑडियंस क्यों सोगी मेरे साथ जाग जाओ अब सिद्धि में आगे चौ हिकु चौ ब चौ टे चौ शुरू स्टार्ट हाय छाती में हुई लाइव शो चल रहा है हाँ लाइव शो आपको यहीं पे खड़े होके बॉल डालिए ठीक है यही आगे नहीं आना ठीक है न भेड़े की खबर न हुई ये खेलबो ना है न खेलबो ओके जी नेल्सन पेंट यही तो रंगे जिंदगी का भेड़ हमीदा ससा के डाइन 1 2 3 एंड स्टार्ट यहीं से फेंकनी है ओ 5 चांसेस ये गई बॉल 1 पॉइंट ओके जीता थैंक यू वेरी मच बहन ये जगह तेजी से गोता मैंने 3 बहनों को सिलेक्ट किया था 4 क्यों खड़ी है मैंने 3 को सिलेक्ट किया था अब आप बताएं कि वो कौन सी बहन है जिनको मैंने नहीं बुलाया था किनको नहीं बुलाया था मैंने इनको नहीं बुलाया था तो आपको मैं म्यूजिकल चेयर में बुलाता हूँ ठीक है इसके बाद इस सेगमेंट ठीक है तो भेड़ डन थी वही म्यूजिकल चेयर जलाए 1 बॉल ओनली 1 बॉल भेड़ हमीदा बास्केट में वेदो आए ओके जी इट इज ओके किथे भेड़ किथे आए भेड़ बीठी आए ना ठीक है भेड़ बीठा हूं जो जेस ताई ब बाल न पवन तवा ते वी था सगो आई अदी तवा अची वनो नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अदी तां जो नालो सफिया जी भेड़ सफिया किथा आयो कोरंगी क्रॉसिंग खां कोरंगी क्रॉसिंग का जी ओके जी तो थोड़ो पोया थी वञो ओ ही तांजी जगह है ठीक है तो भेड़ सफिया सां सगड़ है ताके भी 5 चांसेस दींदासे माइक भेड़ का वठजो टाइम घटाए सां वट 1 2 3 एंड गो ए गई बॉल 1 ओ नेल्सन पेंस यही तो रंगे जिंदगी का ओ लास्ट बॉल आए ना सो भेड़ सफिया में हिकड़ो बॉल में दो आए जस्ट 1 बॉल 5 चांसेस 1 बॉल ओनली द लास्ट भेड़ सांजी गडाए असा सा तमा अचो अदी अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी तां जो नालो मेमूना कहां से आई है बहन लियारी कहां आयो कि मैं काफी टाइम का सोचा पे लियारी जी का भेण ना आई आए तो भेण मेमूना सा गडा है तो कम से कम अगर 2 बॉल्स भी गई ता डायरेक्ट विनर थी वेंदा नेल्सन पेंट से इन सेगमेंट जा सो आपसे भी शुरू करते हैं भेण मेमूना विद द 1 2 3 एंड स्टार्ट हाय ऑडियंस अपना ख्याल रखिएगा अपने जिम्मेदार आप हैं खुद ओके जी थैंक यू वेरी मच डब्बा भेड़ियों साथ गड आई अब क्या करें इनका इन दोनों को 2 बॉल्स देते हैं फिर डिसाइड हो जाएगा ठीक है ता भेड़ आपसे स्टार्ट करेंगे अदी आप आ जाएं तमा चो भेड़ हमीदा का स्टार्ट करना से आप अपनी जगह पे आ जाएं दोनों को 2 चांस देंगे देखते हैं कि 2 चांसेस में कितनी बॉल्स जाती हैं नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का स्टार्ट भाई मेरे लाइट न बजे भाई बस 2 चांसेस थे एक आर में पार भेड़े ये न कर लाइट ही न बनी वने साजे फ्लोर जू ओके जी तो अदी सफिया सा गडाई भेण हिता अचो हिता ताके भी 2 चांसेस तकड़ना है भले आराम से जो हां निशानो ठाए करे विजो यही तो रंग है जिंदगी का रेडी
आखिरी कम था कयूं भाइयों के पास जाते भाई जल्दी से सिक्का दे दे त हिन जो असां फाइनली डन कयूं सिक्का 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 हर भाज में बटुओं में सिक्को मौजूद होता है माशाल्लाह 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 और कितने से भाई और भी पड़े इतने पड़े ओ वाह भाई माशाल्लाह जने माना खुला कराइणा हुजनि त भाउ ॾे अचूं नंबर वठी छॾियूं भाउ खां राब्ते जे लाइ कॾहिं कॾहिं असांखे सिक्कनि जी ज़रूरत पवंदी आहे औखि जी त दोनों बहनें इधर आ जाएं मेरे साथ भेण हमीदा ऐं भेण सफिया एक साइड से आ जाएं बहन एक साइड से आ जाएं और अब बताएं कि एक साइड से है 2 रुपया लिखा हुआ 2 रुपए दूसरे साइड से चांद क्या सिलेक्ट करती हैं 2 रुपए या चांद चांद तो आपके हुए ये 2 रुपए उनका हुआ चांद आपके 2 रुपए आपका इनके 2 रुपए और इनका आगे जी लेट्स बिगिन न्यू वीक गो ये है जी 2 रुपीस सब भेड़ और विन करे चुकी है कांग्रेचुलेशंस भेड़ ही नेल्सन जो डिनर से तासा गदवी दो नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का भेड़ जरा भरपूर ताड़ियों थी वनन ऐ रनर अप सां पे गिफ्ट टैंपर विंदो आपके साथ भी गिफ्ट टैंपर जाएगा थैंक यू वेरी मच फॉर पार्टिसिपेटिंग ऐसा जो ही नेल्सन जो सेगमेंट हिते थियो खत्म ऐं सिक्के वारे भाउ खे वापसि सिक्को ॾियूं वरी चवंदो त ज़ोहेब चाटियो मुंहिंजो कर्ज़ आई आहे 2 रुपए जो भाउ मां कर्ज़ ई नथो चढ़ायां ही वठो पंहिंजा 2 रुपया ऐं ही मार्कर वठिजो ऐं हाणे वधंदासीं म्यूजिकल चेयर जी तरफ मोस्ट फेवरेट सेगमेंट असांजी भेणुनि जो तो भाई हमारे साथ है अजूबा ब्यूटी क्रीम की वॉशिंग मशीन यह है वॉशिंग मशीन अजूबा ब्यूटी क्रीम जी आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए अजूबा ब्यूटी क्रीम आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए तब वॉशिंग मशीन जलाए केड़ी केड़ी बेड़े चढ़ जाएंगी हाथ ऊपर करे भाई वो बहन जिनको मैंने वापस किया था वो कौन थी आप थी ना आप आ जाए मैंने आपको सिलेक्ट कर लिया था इसमें नहीं आना चाहती हाँ भेड़े ड्रिजे थी ना मैं वॉशिंग मशीन जीतेंगी वो भी अजूबा ब्यूटी क्रीम की आगे थी तो भेड़ अचे थी हेरा बेची वनू इधर भी आ जाते हैं इधर से भी सिलेक्ट करते कहां बेचो दी आप भी आ जाए आपने आज विन नहीं किया था ना कुछ ठीक है अदी तवा चो आप आ जाए और आपने कुछ जीता नहीं है आपने आ जाए आप भी आ जाए आप भी आ जाए और आप भी आ जाए आप भी आ जाए ठीक है जल्दी 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 अजूबा ब्यूटी क्रीम अजूबा ब्यूटी क्रीम आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए अजूबा आप इससे पहले म्यूजिकल चेयर खेली है आ जाए आ जाए आ जाए तो भाई जिनको मैंने नहीं बुलाया वो नहीं आएंगी कुछ बहनों को मैंने नहीं बुलाया आपको मैंने नहीं बुलाया था इनको मैंने कब सिलेक्ट किया है खुद किया है कसम से हाँ ठीक है अच्छी आओ तो शुरू था कयो अजूबा ब्यूटी क्रीम आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए ऐं जेका भेण वॉशिंग मशीन विन कंदी उहा सिलेक्ट थी वेंदी मोटरसाइकिल जे सेगमेंट जे लाइ ऐं उन में तव्हां निसा हेयर रिमूवल क्रीम जी मोटरसाइकिल विन कंदा इट्स इजी एंड स्मूथ सो स्टार्ट करते हैं बहनों के साथ म्यूजिकल चेयर जो सेगमेंट टाइम करो ना जल्दी जल्दी काउंटडाउन कंदा से आपको रूल्स का पता है अच्छा 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 आप में से किसी ने जीता तो नहीं किसी ने विन नहीं किया है जिन्होंने विन किया है वो पार्टिसिपेट नहीं कर सकती अच्छा ये बहन अच्छा आप जीत गई थी इससे पहले डायरेक्टर ने नोट किया है मैं कुछ नहीं कर सकता जी इसमें आप जीती नहीं है ठीक है कह रही कि मैं रह जाती थी लेकिन जीती नहीं है डायरेक्टर साहब अच्छा 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 वो कह रहे हैं कि आप ये जीत चुकी है हमारे पास रिकॉर्ड है तो बहन आप बैठ सकती हैं बाकी बहनें कंटिन्यू करेंगे ऑर्डर ऊपर से ऑर्डर आई कांट डू एनीथिंग ठीक है तो बहन के गिफ्ट दीजिए इनको गिफ्ट दीजिएगा इनको अच्छा सा गिफ्ट दीजिएगा बॉडी सॉल का बहन को गिफ्ट दीजिएगा ठीक है बहन को बॉडी सॉल का गिफ्ट दीजिएगा थैंक यू वेरी मच आई बाकी बहन साथ कंटिन्यू कंदासीं
और ऑलरेडी जो जीत चुके हैं इसमें म्यूजिकल चेयर में, क्योंकि वो ऑलरेडी सेलेक्ट हो चुके हैं नेक्स्ट सेगमेंट के लिए, मोटरसाइकिल के सेगमेंट के लिए, इसलिए जो बहनें नहीं खेली हैं वो इस सेगमेंट को खेलेंगी। सो अजूबा ब्यूटी क्रीम जे ताबुन सा असांजो सेगमेंट रेडी है। आपको रूल्स का पता है, रिवर्स नहीं होना, साइड से नहीं बैठना, चेयर को टच नहीं करना, उसके अलावा सही है सब कुछ। इट्स ओके। आगे जी स्टार्ट 1 2 3 गो। म्यूजिक रोके। आज कुर्सियां कितनी है? 1 2 3 4 5। ठीक है जी, 5 कुर्सियां हैं। कंफ्यूजन सी हो गई थी कि 6 कुर्सियां ना हो, क्योंकि बहनें भी 6 थी। रिलैक्स ही वैसे कंफर्म थी हो। अगेन चार के नाची गो। ये चालाकी भाई, ये चालाकी होती है। हेना इंदा से हेना साइड ते केर बैठो है भाई, मुझे डायरेक्टर साहब बताइएगा, काशिफ भाई मुझे बताइंदा हेना बिन बहनन वा, और ये ऑडियंस है, ये भी तो देख रही थी। तो कंफ्यूजन इन दोनों के दरमियान है, तो इन दोनों का ही करेंगे एक चेयर पे। बाकी बहनों साइड ते ची वनो जल्दी सा। इन दोनों के दरमियान कंफ्यूजन से जल्दी से साइड करें। आए ॾिसूं था त कहिड़ी भेड़ कंटिन्यू कंदी असां सां। आ जाए भाई दोनों 1 2 3 एंड स्टार्ट। आखे जी त भेण वेही रही है। थैंक यू वेरी मच। तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था। एंड त 4-5 भेणियों सां गॾाहिन। अजूबा ब्यूटी क्रीम जो सेगमेंट है, आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए। 1 2 3 एंड गो। अच्छा हाणे वरी इन साइड चालाकी थी। ओ भेण ॾाढो अफ़सोस थियो, तव्हां निकिरी विया गेम खां। तव्हांजी ॾाढी ख़ुशी थी, तव्हां चारई कंटिन्यू था कयो। सो रेडी। ॾाढो बुरो लॻो, तव्हां निकिरी विया भेण। एनीवेज अॻिते 3 भेणनि सां कंटिन्यू कंदासीं। अजूबा ब्यूटी क्रीम आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए। बाकी 3 भेणियूं हिकु ते ॿ ते 3 एंड स्टार्ट। आप साइड से बैठी हैं, ता साइड का बैठा हो, आप अपनी जगह पे बैठ सकती हैं।
लास्ट भेड़ियों, 2 बहनें हमारे साथ। देखते हैं कौन विन करता है। अजूबा 1, अजूबा 2, अजूबा 3, अजूबा गो। अच्छा, अगर ये बैठी हैं तो ये भी साइड से ही बैठी हैं, तो डायरेक्टर से पूछो कंसीडर किया जाए। ये साइड से बैठी थी। डायरेक्टर साहब आप लाइन पे हैं? ओके जी, बैठ गई हैं। कांग्रेचुलेशंस, आप विन कर चुकी हैं अजूबा ब्यूटी क्रीम जी वॉशिंग मशीन। इन साइड आ चौधरी, इस साइड से आ जाए। ये मशीन थी तवहान जी अजूबा ब्यूटी क्रीम, आपको चंद दिनों में खूबसूरत बनाए। और आप सिलेक्ट भी हो चुकी हैं और मोटरसाइकिल के सेगमेंट के लिए, और उसमें आप विन कर सकती हैं निस्सा हेयर रिमूवल क्रीम की मोटर बाइक। इट्स इजी एंड स्मूथ। तो भेड़ जलाए ताड़ी थी वनन। कांग्रेचुलेशन। और रनर अप के लिए भी गिफ्ट लेके जाइएगा। रनर अप के लिए बॉडी सॉल लेके जाइएगा। तो रनर अप सा बॉडी सॉल कॉस्मेटिक जो गिफ्ट भी दो। कौन सी हमारी बहन थी जो लास्ट में गई थी? लास्ट में सांजी जगह भेड़ वही। ओके जी, तो लास्ट असान जो सेगमेंट है घूम के रखड़ा। तो जो भाई आना चाहता है कयो हथ मत तो शुरू कयो गेम घूम के रखड़ा। एनएक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस। एनएक्स से ताबुन सा घूम के रखड़ो। भा अचो अदा आई तमा भी भा अचो। आप भी आ जाओ। आप भी आपसे मजा आएगा खेलते। डाडो मजो ई दो। आए हेडा बेची वजो घूम के रखड़ा। हाँ, 1 मिनट डंडो उधरते। हाँ न, 1 मिनट उधरते। भाई आप आ जाए। लास्ट आ जाए। तो 3 भावर सिलेक्ट किया घूम से रखड़ा जे सेगमेंट जे लाए। और इसके बाद वो भाई भी रेडी रहे बर्थडे वाले। भाई हेडा के ना, मैंने इतनों को नहीं बुलाया। ये मैंने सिर्फ एक भाई को बुलाया था। वो कहाँ गए? अच्छा, आपको बुलाया था। आपको जैकेट पहना हुआ था, वो तार गया है। वो धान भा। नहीं, आप आए थे सेगमेंट में अपनी बहन के। हाँ, वो आप जीत चुके हैं वो सेगमेंट, इस वजह से ये इनके साथ खेलेंगे। थैंक यू वेरी मच। आप बैठ सकते हैं जगह पे। ऑलरेडी आप आ चुके हैं और विन भी कर चुके हैं। अगर खट्टेल कोई ना हो तो आए ना पो बेसा के रखना है। अगर खट्टे था पो ना जाए दिया ना, वो बहन के भी थोड़ा चांस दियो। ओके जी, एनएक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस तव्हां के हिन सेगमेंट में छा करणो आहे जरा डेमो में ॾिसो। डंडो के नाम डंडो आ गया भाई डंडा। यार मुझे क्यों दे रहे हो? मैं डेमो थोड़ी दिखाऊंगा, ये डेमो दिखाएंगे। तो देखिएगा भाई क्या करना है। 1 मिनट जो तांगे वक्त दींदा से 1 मिनट ओनली। 4 चक्कर लगाने घूम के। जब तक मैं आपको गो नहीं कहूंगा आप जाएंगे। ओके जी, जब मैं आपको गो कहूंगा, हाँ, 4 चक्कर के बाद आपको जाना है, बॉल उठानी है, दूसरे बास्केट में डालनी है, फिर आना है, 4 चक्कर लगाने हैं, बॉल उठानी है, दूसरे बास्केट में डालनी है। जब तक मैं गो नहीं कहूंगा आपको नहीं जाना, तब तक आपको घूमते रहना है। जब आपके 4 चक्कर पूरे हो जाएंगे फिर मैं कहूंगा गो। एनएक्स जे ताबुन सां असां जो सेगमेंट है क्वालिटी प्रोडक्ट बनाए आपकी जिंदगी को आसान। तो शुरू करते हैं विदाउट एनी लेट। भाई डंडा दे दो। 1 मिनट उधर वाला जो देते हम ही अच्छी डंडो ही छो अलग अलग शो भी ठाइन। एक मशरिक में मगरिब साथ में हो ना, भाईचारा होना चाहिए। भाईचारा कायम करो भाई। थैंक यू। अच्छा मुजाबा हलिया तो ॾाढो मज़ो ईंदो खेॾण में। हेॾे न हिते माइक कढी दो। माइक अस्सलाम वालेकुम। भा नालो तव्हांजो? माइक ऑन कीजिएगा। नालो तव्हांजो? अब्दुल खालिक। किथां आयो भा? मलीर खां आया आहियो? जी। पोइ डंडो खणूं था। हाँ, डंडो खणूं था। 1 मिनट उधर ते। हाँ, खैर सही है। अल्लाह साईं तव्हांजी मुस्कुराहट बरकरार रखे। बचाइजो। आमीन। अच्छा ही वठो। ओए हाथ मत लगाना। स्टार्ट कयूं। डंडा जमीन पे, माथा डंडे पे। जमीन से ऊपर नहीं जाना चाहिए डंडा, माथा डंडे से ऊपर नहीं जाना चाहिए। शुरू करते हैं भाई। घूम च रखड़ा एनएक्स से ताबुन सां जो सेगमेंट है हिकु तव्हां ड्रेन काओ 1
2 3 go 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 हाथ मत लगाना और मलीर वाला जा दियो मलेरिया तो नहीं दियो आई आप और तुझे जो 4 चक्कर पूरा 4 1 आप ही काउंट कीजिएगा काउंट 2 3 go 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 हाथ मत लगाना हाथ मत लगाना Count 3 go हाथ मत लगाना ओबा टाइम बताइना मुझे टाइम बताइना अच्छो stop time's up छरियो माँ पे भागे वठी तुम टच मत करना मेरे भाई को मैं खुद लेके आऊंगा कम माइक खरीदो माइक अदा सही आहे कुछ चओ गोल तो नजर अचे वा हाँ गोल थी नजर अचे छा भी नजर अचे गोल भी नजर अचे हाँ दिमाग में घुमे हाल पे घुमे सही आहे हाँ सही हाँ। आहे पानी पींदे जूस बूस ठारायूं न महिरबानी असां वटि क्यूएनए जो जूस पियो आहे शरबत पियो आहे वो पियूं था ओ ठीकु आहे तव्हांखे पीआरियूं था हाणे ओके आहे न ओके जी थैंक यू भा बस उहो ई खिली ॾेखारियो बाक़ी कमु पूरो आहे ओके त बॉल काउंट कयूं उन खां पोइ असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे नेक्स्ट भाउ खे सो एनेक्स 1 सो होम अप्लायंसेस 2 एंड क्वालिटी प्रोडक्ट 3 तो 3 बॉल्स डालें भाई के लिए तालियां होनी चाहिए एंड नेक्स्ट भाग के स्टार्ट करना सीधा तव्हां अचो आप आ जाए अदो तो पहिरियों ई दिलारे वेठो आ छा थींदो अस्सलाम वालेकुम सलाम बा तव्हांजो नालो भा फजील अहमद कहाँ से आए कराची से आए तो कम से कम 4 बॉल्स डालनी है उसके बाद भी है पार्टिसिपेंट जी बेस्ट ऑफ लक अपनी जगह पे अपनी नहीं ये जगह है आपकी डंडो मिली वयो 1 मिनट ते ओधर जो शुरू करते हैं जब तक मैं गो नहीं कहूंगा आप नहीं जाएंगे रे मेरे गो नहीं कहा गो तो कहूं ना रे गो 1 2 गोल घूमे नहीं अभी 2 चक्कर अभी 2 रहते हैं जब तक मैं गो ना कहूं गोल go हाथ मत लगाना आज जल्दी 4 चक्कर एंड क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस 1 2 3 go और मेरी बहनों मेरी माँ खुद जिम्मेदार हैं आप काउंट कीजिए 7 go 6 5 4 3 2 1 and stop वो दफा खुशहाल है हाँ मजे में सफा अरे हाँ बा बिल्कुल कुछ बोले माइक पे कुछ बात करो यार चक्कर अची बा चक्कर अची हाँ सही है खबर आहे घणा बॉल विधा आहिनि माण्हू नज़र अचनि पिया या बत्तियूं पियूं नज़रनि हल्का माण्हू नज़र पिया अचनि भाई हल्का ही सही पर नज़र अचनि पिया शुक्र थी वञा मौला एनिक्स जा बॉल कढंदासीं हाणे त भा 1 ही बा 2 ही एनिक्स टू बॉल 3 तो इन्होंने भी 3 बॉल्स डाले क्लैपिंग भाई के लिए भी
आई देर कोन कंदासे अदा के भी वठी इंदासे माशाल्लाह सां ते खेलने से पहले ऐसे लग रहा है खेल चुके हैं आगे माइक दीजिए अस्सलाम वालेकुम वालेकुम अच्छा तां जो नालो उर्दू अब्दुल सत्तार जी सर। अच्छा वैसे आप किससे डरते हो किससे डर लगता है डरता तो अल्लाह का शुक्र है किसी से नहीं हूँ। माशाल्लाह माशाल्लाह आज के गरीब- बाद डंडे से जरूर डरेंगे आगे जी बात शुरू करना सी एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस अदा डंडो एक मिनट ऑर्डर पे 1 2 3 एंड गो 1 2 3 este mente te puro tímido por go हाथ मत मैंने कहा अच्छा हो सके घेर दो जाए हरी अब टाइम बताई था मुझे कहीं नहीं 1 Stop. Thank you very much, Mahamuda. Okay, everything okay. Fit fine. Nothing happened. Okay, Annex 1, Annex 2. तब आप बबोल विधायन आप अपनी जगह पे बैठ सकते हैं। बाकी दो भाई बचे। आज मैं कह रहा हूँ उनकी भी बस टॉस कर लें दोनों भाई की। टॉस कर लें या और घूमना है डंडे पे? घूमना है? ओ भाई घूमना है। हेरे दो डंडो। थैंक यू वेरी मच। आप बैठ सकते हैं। आप दोनों को एक एक बॉल डालनी है। जो सबसे पहले डालेगा कम टाइमिंग में डालेगा विल बी द विनर। तो तव्हां खां स्टार्ट कंदासीं मलीर वारा भा अचो ठीक है। ओनली 1 बॉल 4 चक्कर 1 बॉल ऐं काइंडली टाइम चेक कजो। ओबी वन रिक्वेस्ट है। ओके तो भाई सब रेडी हैं? हिकु त ॿ त 3 हलो 1 3 go stop कितने 23 सेकंड्स। और भाई ये ऐसा जो मशीन स्टैंड न बन जाए। अरे वो भाच तो मुझे पकड़ो तो सही यार ही थी तो आ चाहिए। वो बेचारा बोल रहा है मुझे पकड़ो। हाँ तासा जा सामान भंज रही तो हो जमालो जा ऑडियंस माना भगल सामान खड़ी वने घर। ओके संभालियो भागे 23 सेकंड्स में हिकड़ो बाल पयो है। एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस मुझे राणा हिते अची वञो ता हाणे ता का स्टार्ट कदासी। एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट होम अप्लायंसेस 1 2 3 एंड स्टार्ट 1 2 3 go हाय stop आपने ये बॉल डाली है। गैस करे नहीं गैसेस भाई ने 23 सेकंड में डाली थी पहले वाले भाई ने। हिन जेको मुझो राणो 23 सेकंड में बॉल विधी। हिन राणे केतिरे में एनी गैसेस नहीं 20 नहीं एनी गैसेस 22 भी नहीं एनी गैसेस 15 भी नहीं एनी गैसेस। ओके 17 सेकंड्स में इन्होंने बॉल डाली है। सो भाई कांग्रेचुलेशन अच्छो आ जाए एनिक्स वजह क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस। थैंक यू वेरी मच बाजराए ताड़ियों थी वजन घर वनी सैंडविचेस खाए करे खाए जो आखी जी इतने सारे सेगमेंट्स बहुत आप पेंजी पुजानी थे। बाकी जो है ये सारे गिफ्ट जो है आपकी तरफ आएंगे। उससे पहले एक बर्थडे है जो सेलिब्रेट करेंगे घर जी सेलिब्रेट करना से जल्दी सा केक खणी अचो। केक हरी परिये
हाणे जंहिं ॾींहुं असां बर्थडे न कंदा आहियूं मज़ो न ईंदो आहे केक जो आसरो हूंदो आहे केक मिलता है ना खाने के लिए फ्री का ओके जी हरी अप वे वो बर्थडे टुडे आई जंहिंजी बर्थडे असां उन्हनि खे बि घुरायूं था फिर वो केक अचे केक बग़ैर कोन घुराईंदासीं हरी अप हरी अप हरी अप हरी अप हरी अप हरी अप छुरी भी खानी जो छुरी पे अच्छा ये भी है माशाल्लाह हुआ है ये माचिस लेकिन बाकस भी चवे ओके वी हैव लाइट अप विद अस त आज जंहिंजी बर्थडे आहे उन्हनि जो नालो आहे इब्राहिम त इब्राहिम उन्हनि अची वञो तव्हां माशाल्लाह सां बहितरीन शाइर भी आहिनि शायरी भी कंदा आहिनि पढ़ाई न पंहिंजी न पढ़ाई ग़लति चयो ओके जी वेलकम कंदासीं अदा अॼु तव्हांजी माशाल्लाह सां सालगिरह आहे जी जी इब्राहिम कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक पहिरियों त इहो ॿुधायो घणनि सालनि जा थियो 10 जा 11 जा 12 जा मां 24 सालनि जो खैर सां 24 इयर्स जा थिया आहियो जी सर माशाल्लाह सां ओके जी गॾु जी करे सेलिब्रेट कंदासीं जी जी ही वठो छुरी तव्हांजे हथ में 24 सालनि जा पूरा थी वियो अल्लाह साईं कई तव्हांखे अहिड़ियूं सालगिरहूं ॾेखारे आमीन आमीन गॾिजी करे कट कंदासीं और हमारी ऑडियंस भी इनको विश करेंगे इब्राहिम को आए अच्छा प्लीज कैन यू हेल्प मी ओके इब्राहिम विद अस 24 इयर्स जा थी विया इब्राहिम ओके जी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू इब्राहिम Okay जी many returns of the day इब्राहिम may you have many more लेकिन ये खुद ही माइक पे कह रहे थे हैप्पी बर्थडे टू यू आप किसको बोल रहे थे टू यू मैं अपने आप को अच्छा आप खुद को बोल रहे थे थैंक यू वेरी मच इब्राहिम के लिए तालियां होनी चाहिए मैं शायरी करना चाहूंगा एक दो शायरी हो जाए शायरी ठीक है हिकिड़ो शेर ॿुधाए वठो मैं ये गजल डेडिकेट करूंगा मेम ताहिरा बोर्जन को जो हमारी माशाल्लाह बहुत केयरफुल है कि ऐसी भी मोहब्बत की सजा देती है दुनिया मर जाए तो जीने की दुआ देती है दुनिया ऐसी भी मोहब्बत की सजा देती है दुनिया मर जाए तो जीने की दुआ देती है दुनिया हम कौन से मोमिन थे जो इल्जाम न सहते पत्थर को भगवान बना देती है दुनिया ये जख्म मोहब्बत का है दिखाना ना किसी को लाके सरे बाजार सजा देती है दुनिया ऐसी भी मोहब्बत की सजा देती है दुनिया किस्मत भी करो नाज ना इतना भी फकीरों हाथों की लकीरों को मिटा देती है दुनिया ऐसी भी मोहब्बत की सजा देती है दुनिया ऐसी भी मोहब्बत की सजा देती है छोकरा तो कोई छॾियो हाँ इब्राहिम वल वल कत्ल करेंदा तो कोई छॾियो असांखे व्हाट अ शेर भाई थैंक यू वेरी मच तव्हां सां गॾु जेको आहे त ही गिफ्ट वेंदा ऐं हिकु दफ़ो इब्राहिम जे शेर जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि ऐं हाणे असां गिफ्ट डिस्ट्रीब्यूट कंदासीं पंहिंजी ऑडियंस में जल्दी से गिफ्ट से तो स्टार्ट करें यहाँ से स्टार्ट करते हैं नेल्सन से नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का बच्चे अपनी जगह पे चुरपुर न कजो हाँ चुरपुर न कजो अब कुछ हफ्तों से इससे हो रहा है बच्चों की वजह से हम पूरे गिफ्ट नहीं दे पाते प्रोग्राम फिनिश कर देते ये आपके लिए अपनी जगह पे पेंजी जगह पे नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का ये आपके लिए गुड़िया लिटिल एंजल आई ही अपनी जगह पे ये इनके लिए नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का ये बबलू के लिए बबलू गुड्डू तुम्हारे लिए ही वठो जल्दी गिफ्ट एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस अजी तमाम जे लाए एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एनेक्स होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान भेड़ आपके लिए और ही तमाम जे लाए और हिन साइड आ बेचो गिफ्ट खणी चो ॿिया बि गिफ्ट खणी अचो एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस अदी ही तव्हां सां गॾु वेंदो असां सां गॾु आहे बॉडी सॉल कॉस्मेटिक्स बॉडी सॉल ही अदी तव्हां सां वेंदो आपके लिए बॉडी सॉल ही तव्हां जे लाइ और ही तव्हां जे लाइ भेण शिकारपुर वारी हेरा हलजो हेरा बॉडी सॉल अपनी जगह पे अच्छा ये आपके लिए और ये बॉडी सॉल
अब बच्चों अपनी जगह पे बॉडी सॉल ही विंदो आपके लिए अम्मा एहसास आइन ही निसा हेयर रिमूवल क्रीम, इट्स इजी एंड स्मूथ। अपनी जगह पे बैठे। बहनों के लिए ये जो बहन है, बहन आपने केक भी खाया था ना, हाँ, ही आहे निसा हेयर रिमूवल क्रीम, इट्स इजी एंड स्मूथ। अच्छा उस साइड चलो ये अम्मा आपके लिए आए। खड़ी तो निसा हेयर रिमूवल क्रीम, इट्स इजी एंड स्मूथ। आप जीत गई थी, आपने केक खाया था और अच्छा इनके लिए, ये आपके लिए आए हिन साइड भी इंदासी अदी तव्हां जे लाइ निसा हेयर रिमूवल जा गिफ्ट आइन। अच्छा पीछे भी बैठे ना ही अंकल तव्हां जे लाइ आपके लिए ये असां वटि आहे पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ पांडा। अदी तव्हां जे लाइ पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ ही भा ओके जी देखो पंहिंजी वाइफ सां आयो। पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ ये आपके लिए ही तव्हां जे लाइ। मूंखे खड़ी ॾियो मां मथे वञा। पांडा लिक्विड डिटर्जेंट और जिन्होंने मुझे सिक्का दिया था 2 रुपए का, इनके लिए पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ। ये इसके लिए बच्चे के लिए, इनके लिए ही मूंखे ॾींदो, ही तव्हां जे लाइ भेण, ही मूंखे ॾींदो। ये उनके लिए, वो जो बहन है, सफाई और हिफाजत, ये आपके लिए। चले भाई चले। ही आहे असां वटि ताज स्पाइसेस जा गिफ्ट। ताज स्पाइसेस नहीं, बच्चे क्यों आ रहे हैं यहाँ पे? बच्चों अपनी जगह पे। बच्चों अच्छा ये जो बैठी है बहन, इन बहन के लिए जायका कुदरत का, सलीका आपका, मसाला ताज का। अच्छा यहाँ जिनको नहीं मिला आपके लिए ही तव्हां जे लाइ। और ऊपर जो कोने में भाई बैठे हैं, भाई ये आपके लिए जायका कुदरत का, सलीका आपका, मसाला। अच्छा ही जेके लज भी थे, लज वारे भागे ही वट शिकारपुर वारा भा हेड़ा जी। अच्छा कहाँ केक किसने दिया? कहाँ गई केक वाली? कहाँ? अच्छा चले ये ले आपके लिए। नहीं मुझे जाने दो बच्चों, क्या है यार, रो पड़ूंगा। नहीं होता, मैं आज भी प्रोग्राम को क्लोज कर लूंगा। हाँ अच्छा अदी तव्हां जे लाइ इनके लिए और ही तव्हां जे लाइ असां वटि आहिनि ही शर्ट हर पल ताज़ा चाय स्पेशल। ये इनके लिए हर पल ताज़ा चाय स्पेशल और ये आपके लिए हर पल ताज़ा चाय स्पेशल। अच्छा बेटे अपनी जगह पे मुझे देखने देना, तव्हां जे लाइ था हर पल ताज़ा चाय स्पेशल। ये इनके लिए, अंकल के लिए हर पल। चले उस साइड बच्चे नहीं है, उस साइड हर पल ताज़ा चाय स्पेशल। आपको दिया है, अभी मैंने आपको दिया है। जिनको नहीं मिला ये आपके लिए, जिनको नहीं मिला उनको भी मिले गिफ्ट हर पल ताज़ा। अच्छा ही तव्हां जे लाइ न ही काॾे वियो ही जेको पोइ? हाँ हर पल ताज़ा चाय स्पेशल, वो भी है हमारे पास ना। ठीक है बच्चों अपनी जगह पे। फिर मैं आपकी तरफ आ रहा हूँ, अपनी जगह पे जाएं, आपकी तरफ आ रहा हूँ मैं, ताजी तरफ। तो अच्छा आपके लिए ये और हर पल ताज़ा चाय स्पेशल। मां केॾा वञा, हेॾा दरवाज़ो बि न आहे, रुगो दीवारूं आहिनि। हर पल ताज़ा चाय स्पेशल, ये इनके लिए नहीं, ये दे रहे हैं ये बहन के लिए हर पल ताज़ा चाय स्पेशल। और ये इनके लिए कोने में जो बहन है, और आपके लिए बहन, और ये इस बच्ची के लिए और आपके लिए। नहीं अपनी जगह पे इस साइड आते हैं, बच्चों की तरफ नहीं जाएंगे। ये हमारे पास है QNN फ्लेवर मेकिंग मदर्स हैप्पी, ये आपके लिए QNN। चलो ये आपको भी देते हैं आज QNN। और मैं आज ये आपके लिए
ओके ओके जी ते सन प्रोग्राम पहुतो पंहिंजी पुॼाणी ते वरी सुभाणे तव्हां सां मिलंदासीं संडे ते तव्हां सां मिलंदासीं सेम टाइमिंग तव्हां सां मिलंदासीं ढेरो गिफ्ट सां तव्हां सां मिलंदासीं तेसि ताईं पंहिंजनि में पंहिंजो रखिजो ख़्यालु ऐं कोशिशि कयो तव्हांजे करे ॿियनि जे चेहरनि जे मथां मुस्कुराहटूं अचनि चिट वाज़ ऑल अबाउट हो जमालो टुडे नालो चए प्रोग्राम जो हो जमालो